माया किशोर स्वर्ण इसरानी पां पिछले वर्ष मनायो हो सिंधी सारंगी दिवस। पाके याद हूंदी कि पा कॾहिं पकोड़ा दिवस पा मनायूं त कॾहिं दाल पकवान दिवस पा मनायूं, लेकिन पिछले साल जेकी आहे बिलासपुर जे सिंधी पंचायत ऐं हिकु उभरते हुए कलाकार जंहिं सिंधी सारंगी के अस्तित्व के सभिनि जे साम्हूं आंदो, श्री राजेश परस रामानी, हुननि सिंधी सारंगी दिवस मनाइण जी मुहिम शुरू कई ऐं पिछले साल जी इहा मुहिम हिन बार ॿिए वॾे रूप में असांखे ॾिसण लाइ मिले नी। सिंधी सारंगी दिवस के हाणे सिंधी लोक संगीत दिवस जे नाले सां अॻियां पाण ॾिसंदासीं ऐं उनखे प्रचलित करण जी कोशिश बिलासपुर सिंधी पंचायत करे पई। ही दिवस हाणे हर जून जे महीने जे आख़िरी आतवार जो मनायो वेंदो। हिन जे संदर्भ में पूरी जानकारी अॼु मां तव्हांखे ॾींदुसि। तव्हां जुड़ल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। करे लायो तैयारी सभी पंहिंजी संस्कृति के, पंहिंजे संगीत के, पंहिंजे लोक गीतन के ॼाणण जो आहे ॾींहुं। दुनिया है रंग बिरंगी, इंद्रधनुष जीअं आ सतरंगी, असांजो हिकु ई वाद्य यंत्र आ, अचो वॼायूं असां सारंगी। जी हाँ, सिंधी लोक संगीत दिवस हाणे हर जून जे आख़िरी आतवार जो मनायो वेंदो ऐं हिन में तव्हां ॾिसे ना सिंधी लोक गीतनि जो उत्सव, सिंधी लोक नृत्यनि जो उत्सव, सिंधी वाद यंत्रनि जो उत्सव ऐं हिन में तव्हांखे ॾिसण लाइ मिले नी ॿी घणेई सिंधी संस्कृतियूं जेकी पाण विसरी चुकिया आहियूं। त हिन मुहिम सां गॾु जुड़ियो बिलासपुर जी सिंधी पंचायत हिन मुहिम जी शुरूआत कई आहे ऐं आख़िर ताणी जे सॼे कार्यक्रम जी हिकु झलकी, हिकु आखाणी, हिकु जानकारी मां तव्हांखे ॾींदुसि। तव्हां अगरि चैनल सां गॾु नया जुड़ियल आहियो त सब्सक्राइब ज़रूरु करिजो ताकि हिन संदर्भ में सॼी जानकारी तव्हांखे मिलंदी रहे। तव्हां हिन वीडियो खे लाइक करजो, कमेंट करजो, शेयर करजो ऐं हर सिंधी ताणी हिन खे पहुचाइजो ताकि हीअ सिंधियत जी मुहिम हर सिंधी परिवार ताणी पहुचे। त जुड़ल रहियो मूंसां गॾु, ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज। कि जाग सिंधी जाग उठाए सुहिणो पंहिंजो भाग, जेको वेसारे थो ॿोली कर उन खे सुजाग। ॿोलियूं मुल्क में हज़ारे नाहे हेड़ो कंहिंमें राग, जाग सिंधी जाग ठाहे सुहिणो पंहिंजो भाग, ठाहे सुहिणो पंहिंजो भाग।